नाज़रीन हेडलाइंस समाजूं अहम ख़बर मां ॾींदा हलूं। बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु परॾेही वज़ीर तौरु हलफ़ खणंदो। पीपल्स पार्टी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी मंज़ूरी ॾेई छॾी। बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु 2:30 वॻे हलफ़ खणंदो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी काबीना पहिरीं हलफ़ खणी चुकी आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया। बिलावल भुट्टो ज़रदारी परॾेही वज़ीर तौरु हलफ़ खणण खां अॻु में लंदन रवानो थी वियो हो, जिते हुन नून लीग जे सरबराह नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात कई हुई। अव्हांखे अहम ख़बर बाबति आगाह कई पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु परॾेही वज़ीर तौरु हलफ़ खणंदो। पीपल्स पार्टी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु 2:30 वॻे हलफ़ खणंदो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी काबीना पहिरीं हलफ़ खणी चुकी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी परॾेही वज़ीर तौरु हलफ़ खणण खां अॻु में लंदन रवानो थी वियो हो, जिते हुन नून लीग जे सरबराह नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात कई हुई। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु परॾेही वज़ीर तौरु हलफ़ खणंदो। पीपल्स पार्टी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु 2:30 वॻे हलफ़ खणंदो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी काबीना पहिरियां हलफ़ खणी चुकी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी परॾेही वज़ीर तौरु हलफ़ खणण खां अॻु में लंदन में रवानो थी वियो हो, जिते हुन नून लीग जे सरबराह नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात कई हुई।